हमेशा जियां अज भी अब्दुल गफूर खोसो अवां खे सलाम अर्ज़ थो करे थर प्रोडक्शन जी हिन कैसेट में। साईं मुंहिंजा असांजी हमेशा खां इहा कोशिश रही आहे त के नित नयूं शयूं अवां खे ॾिजनि। असांजी हिकु अहिड़ी फनकारा जेका तमामु घणो बीमार रही पर संदसि नाले ऐं संदसि आवाज़ खां केरु वाक़ुफ़ु कोन्हे। अॼु बि उहो अमर आवाज़ जॾहिं गूंजंदो आहे त लखे दिलियूं उनखे ॿुधण लाइ बेताब थियो वञनि। जी हाँ ख़वातीनो हज़रात, ही आहे उहो आवाज़ जो उन फनकारा उन अंदाज़ सां ॻायो जॾहिं हीअ फनकारा अञा बिल्कुलु सिहतयाब हुई, पर तबियत जी नासाज़ाईअ खां पोइ जॾहिं हू ॿीहर ॻाइणु शुरू करण लाइ असांजे स्टूडियोस में पहुती, असां हिन खां पहिरें जॾहिं पाण बीमारीअ जी हालत में हुई त काफ़ी कैसेटुनि जे ज़रिए पंहिंजे ॿुधंदड़नि खे इहो चयो हुयोसीं त फौज़िया जी तबियत जे बारे में ज़रूरु असांखे लिखिजो ऐं उन सां पंहिंजूं दुआऊं शामिलु कजो। असांखे तमामु घणनि महिरबाननि मोट ॾिनी ऐं ही जेके हेतिरा सारा ख़त असांजे साम्हूं आहिनि इहे उन्हनि ॿुधंदड़नि जा आहिनि जिन पंहिंजे नवाज़िशनामनि जे ज़रिए असांखे लिखी करे इहो पुछियो आहे त फौज़िया जी तबियत हाणे कीअं आहे। त फौज़िया, सभ खां पहिरें त मां पंहिंजे तरफ़ां ऐं हिननि हेतिरनि सारनि महिरबाननि जे तरफ़ां अव्हां खे अस्सलाम वालेकुम चवां थो। वालेकुम अस्सलाम खोसा साहब। फौज़िया, ही जेके हेॾा सारा ख़त तव्हां मुंहिंजे साम्हूं ॾिसो था पिया, ही उन्हनि महिरबाननि जा आहिनि जिन अव्हां जी तबियत पुछी आहे। भला हाणे अव्हां जी तबियत कीअं आहे? हाणे तबियत काफ़ी बहितर आहे, बसि हलण जहिड़ा थिया आहियूं। फौज़िया, मुंहिंजे ख़्याल में ही न सिर्फ़ु असांजूं दुआऊं अव्हां सां गॾु रहियूं पर असांजे सभिनी ॿुधंदड़नि जूं दुआऊं, लखें सिंध वासियुनि जूं दुआऊं बि अव्हां साण हुयूं। भला अव्हां इन्हनि मारूड़नि लाइ छा चवंदियूं? मुंहिंजे मौला जूं भलायूं आहिनि ऐं मारूड़नि जूं दुआऊं आहिनि। सही। जो अॼु मूं में एॾी हिमत थी आहे त हिकु दफ़ो वरी पंहिंजे ॿुधण वारनि जे साम्हूं आहियां। माशा अल्लाह। बसि मां त इहो ई पई चवां। पोइ भला छा? बीमारी मां उथी अॼु आई आहियां, बीमारी मां उथी अॼु आई आहियां, जानी आऊं जड़ी नहीं जाई आहियां, जानी आऊं जड़ी नहीं जाई आहियां। तुंहिंजी मर्ज़ी रखी अॼु आई आहियां, तुंहिंजी मर्ज़ी रखी अॼु आई आहियां, जानी आऊं जड़ी नहीं जाई आहियां, जानी आऊं जड़ी नहीं जाई आहियां। मूंखे दुख आ तुंहिंजो ऐं तूं न पुछण, माण्हू मूंसां मिलण आया खोड़ सॼण, मूंखे दुख आ तुंहिंजो ऐं तूं न पुछण। सूरनि में सड़ी अॼु आई आहियां, सूरनि में सड़ी अॼु आई आहियां, जानी आऊं जड़ी नहीं जाई आहियां, जानी आऊं जड़ी नहीं जाई आहियां। बीमारी मां उथी अॼु आई आहियां, बीमारी मां उथी अॼु आई आहियां, जानी आऊं जड़ी नहीं जाई आहियां,
अॼु आई आहियां जानियाऊं जड़ी नहीं जाई आहियां जानियाऊं जड़ी नहीं जाई आहियां मुंहिंजी कावड़ घणी मिठा तोत हुई पर तोखे ॾिसी वई हाण लही मुंहिंजी कावड़ घणी मिठा तोत हुई पर तोखे ॾिसी वई हाण लही उॾेराई बची अॼु आई आहियां अली मोहम्मद बची अॼु आई आहियां जानियाऊं जड़ी नहीं जाई आहियां जानियाऊं जड़ी नहीं जाई आहियां बीमारी मां उथी अॼु आई आहियां बीमारी मां उथी अॼु आई आहियां जानियाऊं जड़ी नहीं जाई आहियां जानियाऊं जड़ी नहीं जाई आहियां तुंहिंजी मर्ज़ी रखी अॼु आई आहियां